नाज़रीन, सॼी सिंध जियां कोहिस्तान जे आबादगारनि ऐं वापारी बि बसर, टमाटा ऐं ॿियूं भाॼियूं ॿाहिरां घुराइण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे आहे शहबाज़ सुमरानी। सिंध जो बसर ऐं टमाटा एक्सपोर्ट न थियण, बसर ऐं टमाटनि जे अघनि में रिकार्ड लाथ जे ख़िलाफ़ थाणो बुलाखान में बि आबादगार रोडनि ते निकिरी आया आहिनि। थाणो बुलाखान में कोहिस्तान आबादगार फोरम तरफ़ां गुलाम मुस्तफ़ा खोसो, मोहम्मद हसीन ख़ासकेली ऐं अली हसन गबोल जी अॻवानी में प्रेस क्लब थाणे बुलाखान खां शहीद बेनज़ीर चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में आबादगारनि, वापारियुनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरीन वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बसर ऐं टमाटे जेके ज़मींदारनि लखें करोड़ें रुपया ख़र्च कया आहिनि। हींअर हिननि गवर्नमेंट जी जेका पॉलिसी आहे उन पॉलिसी तहत हिननि ईरान खां, अफ़गानिस्तान खां जेको बसर टमाटो घुरायो आहे, इन ते जेको ज़मींदारनि खे तमामु घणो नुक़सानु पियो थिए। तो हर शइ महांगी आहे। हींअर DAP महांगो आहे, यूरिया महांगी आहे, कोस्तान में हर शइ महांगी मिले थी। बसर ख़र्च जेको तक़रीबन एकड़ ते ₹1 लाख आहे। अॻु में इन खां अॻु में ख़र्चो घटि, हाणे हर शइ महांगी आहे। इन जे करे असांजो मुतालबो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत बसर जे एक्सपोर्ट ते पाबंदी हटाए ऐं ॿिए ईरान मां या अफ़गानिस्तान मां न घुराइनि। जेको बुनियादी मक़सदु आहे कोहिस्तान आबादगार फोरम जो, उहो इहो आहे त जेके कोहिस्तान जा आबादगार आहिनि उन्हनि खे वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमत जेका आहे उन पारां जेके सहूलियतूं मिलणु घुरिजनि। मुल्की मईशत में ॾिठो वञे त मुल्की मईशत में जेका ज़राअत आहे सा रीढ़ जी हॾीअ जी एतिरी अहमियत रखे थी, पर अफ़सोस सां चवणो थो पए त इनखे ऐं कोहिस्तान जी ज़राअत खे, पूरी सिंध जी ज़राअत जी रीढ़ जी हॾीअ खे हथ सां कमज़ोर कयो पियो वञे। कोहिस्तान जे आबादगारनि तरफ़ां बसर जा रेट ऐं टमाटे रेट वधाइण जे लाइ जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, असां उनजी मुकमल हिमायत कयूं था। अफ़सोस आहे जो काफ़ी ॾींहंनि खां असांजा आबादगार, सिंध जा आबादगार सरापा एहतिजाज आहिनि, पर को बि हुकूमत ते नोटिस अचण जे लाइ तयारु न आहे। सिंध जी ज़राअत खे तबाही खां बचायो वञे। असां अॼु ही पंहिंजो एहतिजाज उन लाइ रिकॉर्ड करायूं था त एक्सपोर्ट जी का पॉलिसी कोन्हे। जॾहिं बि वापारी ऐं गवर्नमेंट पाण में गठजोड़ करे सिंध जी ज़राअत ऐं सिंध जे आबादगारनि सां जेको ज़ुल्म कनि था, इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। एक्सपोर्टरनि खे सहूलियत ॾिनी वञे, जीअं त ही पाकिस्तान जो जेको एतिरो काफ़ी बसर आहे, जेको रोज़ाने जे मुताबिक़ 400-500 गाॾियूं तयारु थीनि थियूं, जेको पोर्ट ते ऐं मंडी में दरबदर पियो थिए। असां हुकूमत पाकिस्तान खां मुतालबा कयूं त जेतिरो थी सघे जल्दी ॿाहिरि मुल्क जेको बसर पहुचंदो, उन खां ई अवाम खे ऐं हारिन ग़रीबनि खे रिलीफ मिलंदो। सिंध जे आबादगार फोरम जे तरफ़ां सॼे पूरी सिंध में आबादगार सरापा एहतिजाज आहिनि कि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त सिंध जे आबादगारनि खे हक़ ॾिना वञनि। काफ़ी अरसे खां वठी सिंध ऐं कोहिस्तान जा आबादगार पंहिंजे एहतिजाज रिकॉर्ड करे रहिया आहिनि। असां इहो सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त सिंध जे आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। रैली में शरीक माण्हुनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी बिटे रवैये ख़िलाफ़ सिंध जे आबादगारनि खे शदीद नुक़सानु पहुची रहियो आहे। सिंध जे आबादगारनि सां माटेली माहवार सुलूक कयो पियो वञे। कैमरामैन GD कोहिस्तानी सां गॾु शहबाज़ सुमरानी, आवाज़ TV न्यूज़।